पंज नाराय पंज तनी सवा लख नाराय हैदरी हैदर हैदर सरकार खैर का सॾ पियो करी के मोचड़े जो मोंडो ॾेखारियो अथई। अरे बसर बाचा तो तुम सॉरी छा चयो सरकार खे ख़बर आहे त मूंखे वेस्तर जी बीमारी आहे। हाँ सरकार तव्हां मूंखे चयो आयो अरे पोइ त उन्हनि खे उथारियो न सरकार आउं ठलियूं थोकूं हणी हलियो आहियो। छो अव्हां जा ॿई पुट ॾाढा ॾुखिया माण्हू, हिकिड़े खे अदाकारी करण जो शौक़ु, ॿिए खे वरी कलाम ॻाइण जो शौक़ु। आउं खे निंड मां उथारण वियुसि त हिकिड़े निंड में डायलॉग पे ॻाल्हाया, चई पई श्री देवी वेझी अच त ॿ विझूं श्री देवी। मूं चयो आउं उथारियांसि जेसी ख़बर पए श्री देवी कोन्हे इहा त थुली देवी आहे। तेसी आउं कंहिंखे मोह ॾेखारण जहिड़ो न हुजां। वरी ॿिए ॾांहुं लोणू वरायमि त उहो बि सुते सुते चालू हो, उर्स चंडी आहे कलाम पे ॻाई, पोइ ठलियूं थुकूं हणी हलियो आहे। यार बसर बादशाह ये मुंहिंजा जेके ॿई छोरा आहिनि ॿई खरी विया आहिनि यार। हा साईं पे वरी ॾाढो सुधरियल आहे। छा अव्हां खे बि हिकिड़ो वेसर जी बीमारी, ॿियो पीरीअ में छित ते चढ़ी आशिकी कंदा आहियो। आशिकी? हा मूंखे हुन कारे सभु ॿुधायो आहे। अरे कहिड़ो कारो? कारो बुको जंहिंजी मासी खे तूं रोज़ रेवड़ियूं मोकिलींदो हुई। हाणे त उन्हनि मिस्किननि वटि एतिरियूं रेवड़ियूं गॾु थी वेंदियूं, ॿ टे ॾींहंनि में कारो रेवड़ियुनि जो गाॾो लॻाईंदो। मूंखे कारे चई तूं हाणे सेठ खे सम्झाए रोज़ रेवड़ियूं छो थो मोकिले, केॾी चरस जो पौ बि मोकिले, हू मवाली त आहे न। सेठ भागा आस्ते ॻाल्हाए आस्ते, किथे बेगम न ॿुधी वठे। तो भाउ बेगम साहबा खां बि ॾाढो दुलार आहे। हा उहा हथ जी छूट आहे न, पर साल बि किलियूं हथोड़ी खणी हिनखे खट में ठोके छॾे। महीने ताईं त डॉक्टर हिन मां किलियूं ॻोल्हे पियो कढियूं। ओ बसर बादशाह छॾ हिन ॻाल्हियुनि खे। यार तोखे ख़बर आहे त मूंखे वेसर जी बीमारी आहे। हा हा सरकार। असां खां ड्यूटी करण खां अॻु में हिते कमु करण खां अॻु में तूं छा कंदो? सरकार आऊं बटागी यूनिवर्सिटी सिंगापुर में प्रोफेसर हुउसि इंग्लिश जो। बटागी यूनिवर्सिटी इहा आहे किथे? इहा मकली जे पासे में आहे। तूं प्रोफेसर आहीं? पोइ तव्हां मुंहिंजी अंग्रेज़ी कान ॿुधी आहे? तोखे अंग्रेज़ी ईंदी आहे? तव्हां कोन ॿुधी आहे? न ॻाल्हायां। हा माय नेम इज़ बसर बादशाह खान, यू आर वेरी पुराणो सामान। माय अगणो कारोबार वाज द सेल ऑफ देसी भिंडा एंड पिताई गजर। आई एम ड्रिंकिंग फॉर नेरन ऐं दूध जो प्यालो एंड देसी ठरो ॻाल्हाए। अरे असांखे अॼु ख़बर पई आहे त असांजो नौकर बि एॾो पढ़ियल लिखियल आहे। पोइ हाणे त तव्हांखे ख़बर पइजी वई आहे न। हाणे आउं जेॾी महिल अचां तेॾी महिल जूतो लाइ परियां रखंदा करो। छो? उहो जूते मां ग़रीब माण्हू खे थोरो खुटको थिए थो। अरे बसर बादशाह असां इहा सही ख़बर आहे या ग़लति ख़बर आहे? तूं अमेरिका बि वियो आहे, पोइ अमेरिका छो छॾे? सरकार कहिड़े मुल्क जो नालो वठी छॾियो न, अहिड़े मुल्क जो नालो वरितो न जे उते त मूंखे टके जो मज़ो कोन आयो। मुल्क थू थू करे छॾे हलियो। छो? उते को टेंशन कोन हो, का परेशानी कान हुई। उते पुलिस वारे रोकियो ते एतिरो इज़त सां ॻाल्हाईंदे चईंदे एक्सक्यूज़ मी सर, प्लीज़ गिव मी योर ड्राइविंग लाइसेंस। टके जो मज़ो कोन ते आयो त इहो पुलिस वारो आहे। असीं हिरल पंहिंजी पुलिस ते जेके पहिरीं त भूंडो ॾींदा आहिनि, हे त पंज वटि भीड़ ॿ टे दफ़ा घरां ख़ाली खीसनि सां निकितो या पुलिस वारे तलाशी वरिती आहे, खीसे मां चर्स निकिरी आयो आहे। ऐं पाण वाइड़ो आहियां त अलाह असांजी पुलिस जे हथ में केॾी बरकत रखी। बसर बादशाह ॻाल्हि ॿुधी यार। हा तोखे कूड़ो थियणो पवंदो। न सरकार आऊं सचो माण्हू 5 दफ़ा नमाज़ पढ़ंदा न, आऊं 8 दफ़ा पढ़ंदो। 8 दफ़ा? हा 3 दफ़ा वधीक तौबा नमाज़ूं पढ़ी पाण खे बख़्शाईंदो। बसि यार तोखे बसि कूड़ो थियणो आहे। न सरकार आऊं सचो माण्हू। मूंखे हिकिड़ो दफ़ो पुलिस वारे झलियो, चीड़े चर्स पीअंदो हुई, मुंहिंजो न भंग पीअंदो आहियां, हणी मोचड़ो मूंखे पूरे शरीर पर मूं कूड़ कोन ॻाल्हायो। आऊं सचो माण्हू। अड़े चरिया कूड़े माण्हू लाइ फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि। कहिड़ा फ़ाइदा आहिनि कूड़े माण्हू लाइ? हिते जेकॾहिं 5000 रुपए जो नोट पियो हुजे त हिते आऊं कलमूं भरे वञा त मुंहिंजो आहे। ओहो अची वियो न सीधे रस्ते ते। अच्छा तूं कूड़ो थी, पगार खां अलावा भत्तो बि तुंहिंजो चालू। पक सरकार जेकॾहिं पगार खां अलावा भत्ते जो मोचड़ो बि मूंखे हणे थो त अॼु खां बसर बादशाह कूड़ो आहे। ख़्यालु कर तोखे कुतो थो खाए। कुतो किथे आहे? कुतो कंहिं चयो? तोजे चयो? आऊं त कूड़ो आहियां न, आऊं हाणे छुप कूड़ो आहियां। ख़्यालु करियो तव्हांजे मथे खे बाहि लॻी पई। किथे आहे भाई? कंहिं चयो? तोजे चयो? आऊं त कूड़ो आहियां न, मुंहिंजी ॻाल्हियुनि ते लॻे छो? सरकार मूंखे हिकिड़ी साइकिल वठी ॾे, उन ते आऊं रंग करे लिखाए थो छॾियां ग़रीब जी पेजारो। ग़रीब जी पेजारो? हा सरकार। आख़िर आऊं पंधु हलंदे हलंदे जहिड़ो अचां थो त माण्हू चवंदा त उठनि जी फाता पढ़ंदो साइकिल वठी। तव्हां कूड़ो थी? हा सरकार अॼु खां ठुप चालू तुंहिंजो? बिल्कुलु अॼु खां ठुप कूड़ो आहियां। हिकिड़ो अर्ज़ु आहे कहिड़ो? ॿी त ही त रुको पैसा आहिनि ॿी अदा। हा वापसि ॾे पैसा तोखे ॾियां पोइ भाई वारे ई हे कुझु कागज़ आहिनि।
छा छा कर ये ज़कात जा कागज़ आहिनि ज़कात वठण वियो त मूंखे चओ कि अशराफ खां सही कराए अचे तव्हां अशराफनि जी लिस्ट मां निकितल त कोन्हे ना ना त पोइ सही करे ॾियो किथे किथे हिकिड़ी सही हेॾा विच ते हिकिड़ी हेठि हिकिड़ी होॾा परी साइड ते कमु पको कर हल हाणे पट खाली कर अटकाली कर हा ही तुंहिंजी प्रॉपर्टी जा कागज़ आहिनि तो लिखी ॾिनो आहे त अॼु खां इहा मिल्कियत मुंहिंजी आहे अरे ये तुझे ज़कात जा कागज़ है ना के चयो तुझे चयो आऊं त कूड़ो आहियां न महिरबानी